सुप्रीम कोर्ट जजिस ट्रांसफर बाबत दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। जजिस जी सिनाटी वारो मामलो वापसि सदर हवाले। सुप्रीम कोर्ट तरफ़ां 3 जजिस जी हाई कोर्ट में बदिली आइन ऐं कानून मूजिब करार। जजिस ट्रांसफर ऐं सिनाटी केस जो मुख़्तसर फ़ैसिलो जारी। फ़ैसिले में चयो वियो आहे त जजिस जी बदिली वारे नोटिफिकेशन खे कलदम करार न पियो ॾिनो वञे। सदर सिनाटी जे मामले खे जल्द तय करे। सिनाटी तय थियण ताईं वक़्ती चीफ जस्टिस हाई कोर्ट मामला ॾिसंदो। ताज़ी जंग में इसराइल ते ईरान जो सभ खां वॾो हमिलो। ईरान तरफ़ां इसराइल ते केतिराई बैलिस्टिक मिसाइल फायर कया विया। 65 माण्हुनि जे ज़ख़्मी थियण जी इतला। इसराइली फ़ौज ऐं मीडिया पॾे तबाही थियण जो एतिराफ़ करे वरितो। ईरानी मिसाइल हमलनि खां पोइ तेल अवीव ऐं वालरल बैतुल मुक़दस में धमाकनि जा आवाज़ ॿुधा विया। इसराइली रेस्क्यू मलदारनि जी चोणाई त तेल अवीव जे इलाइक़े कशमदान ऐं सहराए नक़ब समेत 6 इलाइक़नि में 6 मिसाइल किरण जा इतला आहिनि। सहराए नक़ब में हिकु इमारत ते सिधो संहुं मिसाइल लॻो। इसराइली मीडिया जे चोणाई त ईरान ॾखण इसराइल में हिकु इस्पताल खे निशानो बणायो आहे। ईरानी मीडिया जे चोणाई त अॼु सुबुह थींदड़ ईरानी मिसाइल हमलनि में सिरोकावे जो इंटेलिजेंस मर्कज़ ऐं इसराइली फ़ौजी अॾनि खे निशानो बणायो वियो आहे। इसराइल जा ईरान ते हमलाचारी गैर फ़ाल इराक डायरेक्टर खे निशानो बणायो वियो। इसराइली बचाव वारे वज़ीर जे चोणाई त अॼु वारे हमले जो ख़ामनई सां बदिलो वठंदासीं। अमरीकी सदर की क़यादत में ईरान ते हमले जूं तयारियूं मुकमल। ट्रंप अञा हतमी हुकुम जारी न कयो आहे। अमरीकी अख़बार ब्लूमबर्ग ऐं वॉल स्ट्रीट जी दावा रिपोर्टनि में चयो वियो आहे त आला फ़ौजी अमलदारनि ऐं वफ़ाक़ी इदारनि जे एटमी प्रोग्राम ते हमले जी तयारी मुकमल करे वरिती। ट्रंप मंसूबे जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे पर हतमी फ़ैसिलो रोकियो आहे। ट्रंप इशारो ॾिनो आहे त ईंदड़ हफ़्तो फ़ैसिलाइतो हूंदो और रिपोर्टनि मूजिबि अमरीकी फ़ौजी सरगर्मियुनि में तेज़ी अची वई आहे। So I was honored to meet him today. Two smart people, two very smart people, decided not to keep going with that war. The reason I had him here, I wanted to thank him for not going into the war, just ending the war, for working a trade deal with Pakistan. They know Iran better, but they see what's going on, and he agreed with me. फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जी अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप सां व्हाइट हाउस में मुलाक़ात। ISPR पारां जारी कयल पधिराई मूजिब सदर ट्रंप पाकिस्तान सां डिघी मुते वारी स्ट्रेटेजिक भाईवारी में दिलचस्पी जो इज़हार कयो। ॿिन्ही अॻवाननि ईरान इसराइल तकरार जे पुरअमन हल ते ज़ोर ॾिनो। दहशतगर्दी जे ख़ात्मे वारे अज़्म जे इज़हार, मुआशी वापारी माइंस एंड मिनरल्स ऐं IT क्रिप्टो करेंसी समेत मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार ते इतफ़ाक़ी ॻाल्हि ॿोल थी। सदर ट्रंप गॾियल मफ़ादनि ते ॿधल वापारी मुआहिदे जी ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो। आदमी चीफ़ पाकिस्तान ऐं अवाम तरफ़ां सदर ट्रंप जा थोरा मञा। डोनाल्ड ट्रंप पाकिस्तान जे इलाक़ाई अमन ऐं इस्तेहकाम लाइ कोशिशुनि खे साराहियो। आला सतही मुलाक़ात आजियाने जे मौक़े ते काबीना जे कमरे में थी। पाकिस्तान जी नेशनल सिक्योरिटी एडवाइज़र जनरल आसिम मलिक, वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी, अमरीकी परॾे वज़ीर मार्को रूबियो ऐं विच ओभर बाबति ख़ुसूसी नुमाइंदे स्टीव विटकोफ मौजूदु हुआ। फील्ड मार्शल आसिम मुनीर सां मुलाक़ात मुंहिंजे लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। पाकिस्तान ऐं भारत ॿई जौहरी ताक़तूं आहिनि। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जूं पाकिस्तान जे आर्मी चीफ सां मुलाक़ात बैदि मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो त फील्ड मार्शल आसिम मुनीर जो जंग रोकण ते शुक्रियो अदा करण लाइ घुरायो। पाकिस्तान सां गॾु वापार जे मुआहिदे ते ॻाल्हि ॿोल थी रही आहे। पाकिस्तान उहिदेदारनि सां ईरान जे मामले बाबति ॻाल्हि ॿोल थी। पाकिस्तान ईरान खे असां खां बहितर सुञाणे थो।
ईरान ऐं इसराइल जंग मामलो ॻाल्हियुनि ज़रिए हल करण जी कोशिश। यूरोपी परॾे वज़ीरनि जो ईरान सां जोहरी ॻाल्हियुनि जो फ़ैसिलो। परॾे ख़ाबिरूं इदारे जी दावा। जर्मनी, फ्रांस ऐं बर्तानिया जा परॾे वज़ीर जिनीवा में ईरानी हम मनसब सां ॻाल्हियूं कंदा। अमेरिका ईरान हम मनसब सां मुलाक़ात ते रज़ामंदी ज़ाहिर करे छॾी। इसराइल ईरान जंग ते गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल जो इजलास पिणु जुमे ते तलब इजलास छॾाइण जी दरख़्वास्त ईरान तरफ़ां कई वई हुई। पाकिस्तान, चीन ऐं रूस जी बि हिमायत हासिल। ईरान जे नाइब परॾे वज़ीर माजिद तख्त रांची जो चवणु आहे त असां एटमी हथियारनि ते यकीन नथा रखूं। जेकॾहिं अमेरिका इसराइल सां जंग में शामिल थियो त असां वटि जवाबी कार्रवाई खां सवाइ को बि ऑप्शन न हूंदो। کننده برخورد به درگیری با این و اون نبودیم، اما اگر چنانچه کسی خباثت کنه و شروع کنه بدانه که سیگه های سختی خواهد بود. زندگی برای آنها تب بدون تردید. فکر نکنند که زدند و تمام شد. نه. ईरान सरेंडर न कंदो। सुप्रीम लीडर आयतुल्ला खामनई इसराइल ते हमला वधीक तेज़ करण जी हिदायत करे छॾी। ईरानी टीवी ते ईरानी क़ौम खे ख़िताब कंदे सुप्रीम लीडर चयो त अमेरिका जो को बि हमलो इंतिहाई संगीन ऐं नाक़ाबिले तलाफ़ी नतीजनि जो सबबु बणिजंदो। अमेरिका खे इहो ॼाणणु घुरिजे त ईरान कॾहिं बि हार न मञींदो। ईरानी अवाम पंहिंजे शहीदनि जो रत ऐं पंहिंजी सरज़मीन ते हमले खे न विसारींदी। इसराइल ईरान ते हमलो करे वॾी ग़लती कई आहे, जंहिंजी सज़ा खेसि ज़रूर मिलंदी। ईरान धमकियुनि वारी ॿोली जो सुठो जवाबु नाहे ॾींदो। जोहरी तवानाई में ईरानी मफ़ादनि खे यकीनी बणाए सघिजे थो। रूसी सदर पुतिन जो बयानु चवे थो ईरान जे मामले ते इसराइल ऐं डोनाल्ड ट्रंप सां राब्ते में आहियां। इसराइल जी सलामती सां गॾु ईरानी मफ़ादनि खे बि यकीनी बणाइणो पवंदो। पहिरीं ॻाल्हि इहा त ईरान ऐं इसराइल खे फ़ैसिलो करणु घुरिजे। 200 खां वधीक रूसी जोहरी माहिर पावर प्लांट जा 2 यूनिट ठाहिण लाइ ईरान में आहिनि। इसराइल तरफ़ां रूसी जोहरी माहिरनि खे नुक़सान न पहुचाइण जी यकीन दहानी कराई। बजट IMF जी न अवाम वफ़ाक़ ऐं औरतुनि जी ख़्वाहिशुनि पिटांदड़ ठाही वञे। बजट में औरतुनि लाइ वधीक फंड रखिया वञनि। ॿोॾि सबबि सिंध सभ खां वधीक मुतासिर थी। सिंध हुकूमत ॿोॾि मुतासिरनि लाइ 21 लख घर तामीर कराया। असां ख़िदमत वारी सियासत जी चूंड कई। ख़ातून अव्वल ऐं पीपल्स पार्टी MNA आसफा भुट्टो ज़रदारी जो क़ौमी असेंबली में ख़िताब। चयाईं मुल्क जे हथियारबंद फ़ौजुनि खे भेटा पेश करियां थी, जंहिं दुश्मन खे मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो। बिलावल भुट्टो ज़रदारी ॾुखे वक़्त में पाकिस्तान जी नुमाइंदगी कई। ऐं भारतीय मीडिया बेरहमी सां ग़लति ॼाण पखेड़े रही आहे। पाकिस्तान बाबति हक़ीक़त पखेड़ण जी ज़रूरत आहे। भारत पाक भारत जंग ते 100 खां वधीक फिल्मूं ठाहिण वारो आहे। भारत पाकिस्तान ख़िलाफ़ फिल्मुनि में ई खटे सघे थो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जो कराची में तक़रीब खे ख़िताब। चयाईं पाकिस्तान में फिल्म इंडस्ट्री बंदि आहे। पाकिस्तान इंटरनेशनल फिल्म जी हिते सुठी जॻह आहे। गुज़िरियल साल सिंध हुकूमत फिल्मूं ठाहिण लाइ मुआवज़े जो ऐलान कयो हो।